सिंध तरक्की पसंद पार्टी के मरकजी वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेत के खिलाफ पीपल्स पार्टी घोटकी के अगवान सिकंदर लाखे पर नाज़िबा लफ्ज़ इस्तेमाल करण खिलाफ तरक्की पसंद पार्टी के कारकुनन पारां डरकी में मुज़ाहिरो कयो। इन मौके खिताब कंदे जाम माशूक समय जे आफ्ताब शरह बेन जो चवणो तो घोटकी में वकीलन जे ऑफिस ते भजनदार खिलाफ वकीलन जे एहतजाज ते एक कब्ज़ाखोर के जाम फताह खिलाफ कावड़ा आहे ऐं सोशल मीडिया ते जाम फताह जी किरदार कुशी करे रहियो आहे। उन्हनि चयो त हू खेसि ॿुधाइण चाहिनि था त जाम फताह पूरी सिंध आहे, जेकॾहिं माफ़ी न वरिती वई त सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। असां उन किरदार कश माण्हू खे ॿुधाइण था चाहियूं त जाम फताह असांजी रूह जी राहत, ज़हन जो सुकून, दिलि जी धड़कन आहे। माण्हू दिलि जी धड़कन खां बग़ैर ज़िंदा नथो रही सघे, ईअं जाम फताह खां बग़ैर असां नथा रही सघूं। उनखे ॿुधाइण था चाहियूं त पंहिंजी ज़बान बंदि कर। जाम फताह असांजो मुहसन आहे, असां उन सां मोहबत कंदा आहियूं। हाणे ताज़ो मसइलो जेको घोटकी जे अंदरि थियो, वकीलनि जूं जेके ऑफिसूं जेके ड्राइंग हुयूं, वकीलनि जे मथां तशदुद कयो वियो, उन जी आवाज़ उथारण जे लाइ जाम साहब ॿार जो बि आहे सदर आहे, त उनमें जाम साहब उन्हनि खे आइनो ॾेखारियो आहे। हू गार कंदे कोन कई अथसि। पीपल्स पार्टी तव्हांखे पाण ख़बर आहे सिंध जे अंदरि छा बचियो आहे। पीपल्स पार्टी ने सिंध खे लुटियो आहे, फुरियो आहे। अॼु जो ही एहतजाज तव्हां दोस्तनि खे ख़बर आहे त गुज़िरियल ॾींहं डिस्ट्रिक्ट बार जे इजलास जे दौरान जाम फताह उतां जे कब्ज़ाखोर ऐं बदमाशनि खे ललकारियो। उन रिएक्शन में उतां जे पीपल्स पार्टी जे ज़हनी माज़ूरनि कल्ह खां वठी सोशल मीडिया ते जेको जाम फताह जे ख़िलाफ़ किरदार कशी कई आहे, अॼु जो हीउ एहतजाज उन किरदार कशी जे ख़िलाफ़ आहे। हिन जो चवणो त पीपल कुरान खां मुतालबो था कनि त पंहिंजे मक़ामी अॻवाननि खे सम्झाइनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk